ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। गुलो तू सुभाणे खां ई कम जे पोयां लगी वञ। को भी शहर चोराव गोठ न छॾ। इहा जांच कर त दिल पर वारा आहिनि किथे। जीअं दिल पर तुंहिंजो रुख चढ़े उनजो पीछो न छॾजां। इहा भी जांच कर त इहे किथे वेहनि था, किथे उथनि था। ठीक है, मां सुभाणे खां इहा जांच कयां थो, पर को अहिड़ो माण्हू छॾे जेको दिलबर जे ॻोठ में उतां पक करे उते आहिनि या ॻोठ छॾे विया। इहा जांच सुभाणे खां वठी मां कंदुसि। मल्हार असां ऐं सावण वारा सभु गॾिजी करे इहा कोशिश कंदासीं ऐं सभिनी खे कोशिश करणी पवंदी। दिलबर जे ॻोठ वारनि खे छा इहा ख़बर कोन हूंदी त हू काॾे लॾो खणी आहे ऐं किथे वेठा आहिनि। ईअं भी थी सघे थो त दिलबर उन्हनि खे झलियो हुजे त केर बि कंहिंखे न ॿुधाए त असां किथे था रहूं। ईअं भी थी सघे थो त शहर वारी जगह जी ॻोठ वारनि खे ख़बर न हुजे। ईअं ई हूंदो अदा। दिलबर ॿार न आहे जो पंहिंजे पोयां सबूत छॾे निकिरे। कुछ भी हुजे मल्हार, पर ज़मीन जी सार संभाल लाइ ज़रूर ईंदा। इन करे उन्हनि जे ॻोठ जे बारे असांखे पंहिंजो माण्हू छॾणो पवंदो, जीअं उहो सार संभाल लही असांखे ॿुधाईंदो रहे। दिलबर खे वरियाम ऐं लाला बि सुञाणनि था, छो न इहो कमु उन्हनि जे हवाले कजे। असां सभु गॾिजी करे कोशिश कंदासीं, तॾहिं दिलबर खे ॻोल्हण में कामयाब ईंदासीं। ॻाल्हि ॿुध, जो तूं ही मोबाइल खणी सतोरीअ खे ॾेई ईंदे न त मां तोखे 500 रुपया ॾींदुसि। इहा का वॾी ॻाल्हि थोरी आहे। कढ 500 रुपया त कीअं तूं मोबाइल सदोरीअ ताईं पहुचाए अचां। बाबा पहिरियों तूं मोबाइल पहुचाए अच, पोइ तोखे 500 रुपया ॾींदुसि। घबराए छो थो? मोबाइल मां ॾेई थो अचां, पोइ मां 500 वठंदोसांइ। मां मोबाइल ते कॉल कंदुसि, सतोरी मूंसां ॻाल्हाईंदी, पोइ तोखे 500 रुपया ॾींदुसि। पोइ 1000 वठंदोसांइ। हा 1000 ॾींदोमांइ, पर तूं लिकाए वञी सतोरीअ खे हथ में ॾिजांइ। मलूक मुंहिंजो त कम ई इहो आहे। छा? उहो कमु न आहे जेको तूं सम्झी पियो। अलाए, तो त चयो। मलूक मुंहिंजो मक़सदु त सामान लिकी लिकी पहुचाइण में मां वॾो माहिर आहियां। मलूक अॼु जो अॼु ई वञी हीअ मोबाइल सदोरीअ ताईं पहुचाए थो अचां। राति तूं प्यार भरियूं सदोरीअ सां कचहरियूं कजां। सच? प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कंदी? मलूक तो को जुड़े खे मामूली माण्हू सम्झो आजा। तोखे चईमि न त मुंहिंजो कम ई इहो आहे। छा? यार जेको तूं सम्झी पियो न उहो कमु न आहे। सफ़ा तो को मूंखे उहो सम्झो आजा। सिर्फ़ तुंहिंजो ई कमु पियो कयां। मलूक अॼु जो अॼु हीअ मोबाइल सदोरीअ ताईं पहुची वेंदी। राति प्यार भरियूं सदोरीअ सां कचहरियूं कजां। सम्झी न? हा ठीकु आहे, मां राति कचहरी कंदोमांसि। मामा ॻाल्हि ॿुध, मूंखे सही ॿुधाए, पैसा चोराइजी विया आहिनि या बैंक में जमा कराया अथई या त पोइ हिते लिकाए रखिया अथई? अमा मूंखे कसम आहे जादू जी मुल मां जो त पैसा चोरी थी विया। मामा केर चोराए वियो? पुट तूं छा थी सम्झी? जेकॾहिं मूंखे हुनजी ख़बर हुजे हा त मां हुनखे बसि ईअं छॾे ॾियां। मां पैसा राणो चोराए वियो आहे। को नांग खाइसि मोए खे, उनखे सॼी ख़बर हुई पैसनि जी। मां मूंखे कंहिं पके माण्हू ॿुधायो आहे त जेको हर टोपियूं रो मटाए न, उन माण्हूअ मूंखे ॿुधायो त टोपियुनि जी असली टाटसन भराए आयो आहे। जहिड़ी न असां सां इन माण्हूअ जुठ कई आहे ऐं असां सां बिल्कुलु ठगी कई अथसि, असांखे बि उन सां अहिड़ी जुठ करणु खपे। पर तोखे असांजो साथ ॾियणो पवंदो। वरी छा सोचो थई जाड़ा? जादो मुंहिंजो त अंदर सड़ी वियो अंदर। यार ज़मीन बि वई, पैसा बि चोराए। जादो ने माण्हू सां अहिड़ी जुठ करणु खपे जहिड़ी उहो असां सां करे ट्रेन ते जुठ कंदासीं। इहो वरी कीअं? जादो ॾिस न, असीं पाण में वेठा आहियूं। असां ज़मीन राणे खान खे ॾिनी, कंहिं बनी बशर खे ख़बर कान्हे। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में अचे थी,
ॿ 3 पार्टियूं हथ करे उन्हनि खां पैसा वठी ज़मीन था उन्हनि खे ॾेई छॾियो। पोइ पाण में हिक ॿिए सां विड़ी थींदा डांगा असीं वेठा मज़ो ॾिसंदासीं त कीअं थो हिननि सभिनी जो थिए ढींगो ई ढेरी। मामा ॻाल्हि ॿुध, हींअर इहो कमु मूंखों कोन थींदो। जेकॾहिं बाबा खे ख़बर पई त ज़मीन बि विकिणी विया हो, पैसा बि खाई विया हो, छा अम्मा ऐं बाबा मूंखे हुन घर में पेर रखण ॾींदा? अब हाणे ॿुध न, जेकॾहिं तोखे कार ऐं बंगलो वठिणो आहे त पोइ बाबा तोखे हिकिड़ो शर्त मञिणो आहे। न त असांजो त पुट खे ई लॻो पियो आहे ढींगो ठे, पिनण में त को मेणो आहे कोन। तूं वही जातो किश्ता हूंदा हथनि में सभु वठी गॾिजी पिनंदासीं, अला अला कयोसीं, अला ॿियो छा कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि दोस्तो? ख़ैर लॻो पियो आहे भाउ, तव्हां ॿुधायो? मालिक जा एहसान। काॾे निकिरी पिया हो दोस्त? मां त हिते ई आहियां, पर तव्हां अॼुकल्ह भॼ भॼा में लॻा पिया आहियो। को मसलो थियो आहे छा? अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे भाउ। घर जे करे को मसलो आहे त ॿुधायो, मूंखां जेतिरो पहुचंदो मां तव्हांजी मदद कंदुसि। जॾहिं बि ज़रूरत पई न त तव्हां खां मदद ज़रूर वठंदासीं। तव्हां भला पंहिंजो नंबर ॾींदव? रोज़ मिलूं था पिया लाला, नंबर कारे कंदो। जेकॾहिं तव्हां में कमु पइजी वञे त तव्हांखे किथे ॻोल्हिबो? ठीकु आहे, त पोइ लिखो न। ॿुधायो नंबर। यारो मूंखे थोरो कमु आहे, मां हाणे हलां थो, ॿिए चकर खे जरी कंदासीं। लाला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, हिन सां सलाह कयूं या न? तुंहिंजी मर्ज़ी वरियाम, थी सघे मदद कराए। यार माण्हू त सुठो थो लॻे। यार ॻाल्हाइण जो त ॾाढो सुठो आहे, मूंखे दिलि जी ख़बर न आहे। यार इज़त करे थो, जिथे बि मिले थो सलाम दुआ करे थो, इन मां लॻे थो त दिलि जो साफ़ आहे। यार मूं मथां बि हिकु वॾो थोरो गियो अथई जो मलूक ऐं सदोरी जे विच में तलाक कराई। तॾहिं त चवां थो त सलाह कयूंसि, थी सघे थो दस पतो कोजे। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। भाऊ छा हाल आहे? अदा कुर्ब अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो? मुंहिंजे मौला जा करम आहिनि। तव्हांजी तारीफ़। असां तोखे सुञाणियूं था, छा तूं असांखे वाक़ई नथो सुञाणे? तव्हां मूंखे सुञाणियो था? दिलबर असांजो वाक़ुफ़ आहे, तव्हां सां असां पहिरियों दफ़ो मिलिया। असां ख़बर ॿुधी आहे त तव्हां लॾे विया आहियो। लॾो अञा खयो न आहे, घर उते ई आहे। पोइ भला दिलबर नज़र कोन थो अचे? शहर कम सां निकिरी वियो आहे। जेकर तव्हांजो न्यापो आहे त ॿुधायो, मां ॾेई छॾींदोसांसि। जल बकरी दनारनि जा धक कमु हुनखे ॿुधाईंदासीं। तूं इहो ॿुधाए त दिलबर किथे आहे? उनजो को हिकिड़ो ठिकाणो हुजे त तव्हांखे ॿुधायां न। असां त इहो ॿुधो आहे तव्हांजे शहर में जॻह बि आहे, पर कहिड़ी कॉलोनी में था रहो? तव्हां ग़लति ॿुधो आहे, शहर में असांजी का बि जॻह न आहे। तो कूड़ हणी असांजे शक खे यकीन में बदलाए छॾियो आहे। तव्हांजे हिते अचण जो मूं मक़सदु न सम्झो। खोली ॻाल्हि कयो, छा था चवणु चाहियो?
एतिरो ॿार त तूं बि न आहीं जो असांजे अचण जो मक़सदु न सम्झी। सुभाणे असां वरी हिते ईंदासीं। जेकॾहिं तव्हां साफ़ ऐं सिधा आहियो न त सुभाणे रूबरू हिते मिलंदासीं। ॿी सूरत में असां इहो सम्झंदासीं त तव्हां असांजा ॾोही आहियो ऐं हा पलांद वठण असांखे जंग ते रहंदो आहे। अचा था मल्हार। चइबो त भाऊ वारनि खे ख़बर पइजी वई आहे त हिननि जूं मायूं असां वटि आहिनि। अरे ही थे 5000 पूरा। हे हिको, हे ब, हे 3, हे 4, हे 5, ये पूरा 5000 सदोरी ताईं पहुंचाए छॾिजांइ। मलूक ही सदोरीअ ताईं 5000 सम्झ पहुची विया। हा ॿियो ॿुधाए। मलूक ॿियो माए खणण ते ॾाढी दिलि थी करे। अरे मूंखे को मुफ़्त जा पैसा आहिनि छा जो तोखे माओ खाराईंदुसि। मां थोरी सदोरी चए पई त मलूक खे चइजां त शहर मां मूंखे माओ घुराए ॾे। हा हा छो न। अरे सदोरी लाइ खोड़ मावा। मलूक पोइ इहो माओ कॾहिं वठी ईंदे? बात त असल पाणी पाणी पियो थिए। माओ सदोरी खाईंदी तूं चओ बात पाणी पाणी छो थो थिए? तोखे त खाइण लाइ हिकिड़ी चपटी बि कान मिलंदी। रुगो तूं वठी अचिजांइ पोइ ख़बर पवंदी। तुंहिंजे मन में ॿियाई आहे जुड़िया। इहा ॿियाई मन मां कढी छॾ। जेकॾहिं इहो माओ सदोरी ताईं न पहुतो न त ॿीहर तोसां न्यापा न के ॿिए सां मोकिलींदुसि। तुंहिंजो मुंहुं मथां एतबार कोन्हे को? राति सदोरीअ सां कचहरी कई हुई जान? हा यार हा मां सदोरी सां राति दिलि सां कचहरी कई। अञा मुंहुं मथां शक थो करी? न त सदोरीअ ॾे वञी मोबाइल वापसि वठी अची तोखे ॾींदुसि। अरे यार तूं त नाराज़ थी वियो आई। मां त तोसां मज़ाक पई कई। सदोरी लाइ माओ अलॻि ऐं तुंहिंजे लाइ वरी अलॻि वठी ईंदुसि। मलूक तूं जो माओ न खपे रुगो सदोरीअ लाइ माओ वठी अचे उहो असांजे लाइ काफ़ी आहे। असां लाइ? मूं चयो सदोरीअ जे लाइ। ठीकु आहे मां शहर वेंदुसि सदोरी लाइ माओ वठी ईंदुसि। तूं वञी इहे 5000 सदोरी खे पुॼाया। मलूक ईअं सम्झ त पैसा पहुची विया। अंदाज़ो हुयो त तूं मुंहिंजी ज़मीन जी बेड़ी ॿोड़ी थी, पर इहो अंदाज़ो कोन त तूं मुंहिंजी ज़मीन खे तबाह करे छॾींदो। तूं सोचो त मुंहिंजी ज़मीन तूं थोरी थोरी करे विकिणंदे, पर हिक ई धक में ज़मीन विकिणी छॾींदे। मूंखे इहो अंदाज़ो ई कोन हो। बाबा साईं इहो सरासर मूंसां धोखो थियल आहे। केरु कंदो तो ठग सां धोखो? केरु कंदो? बाबा साईं तव्हां मुंहिंजी ज़ुबान जे मथां को बि एतबार कोन कंदो, पर वरी बि मां चवां थो त इहो मूंसां धोखो थियल आहे। तोसां जेको बि धोखो थियो आहे हुनखे मां पाण मोड़ींदुसि। तूं हीअं कर, जेके राणा खां तोखे पैसा मिलिया उहे खणी अच। मां राणा खे हुन जा पैसा ॾेई करे तोखे ज़मीन आज़ाद कराए ॾियां। खणी अच उहे पैसा। बाबा साईं इहो ई त मूंसां धोखो थियल आहे। शाम जो मूंखे पैसा ॾिनई ऐं राति जो हमराह मोकिले साॻिया पैसा चोराए। चड़ कूड़ उहे हण जेके ठहनि। हिकु त साॻिया पैसा राणो वठंदो कोन, हुनखे 10-15 लख मथां ॾियणा पवंदा। उहा चटी खणी मां भरींदुसि, पर जेके तो वरिता आहिनि पैसा उहे त ॾे। बाबा साईं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे ॻाल्हियुनि ते एतबार कोन्हे त पोइ भला हीअं थो कयां, खणी थो अचां भलो साईं उन ते हथ रखी थो ॻाल्हि कयां, मन तव्हांखे कोई यकीन अचे। इहो ॿुधाए राणा खान तोखे पैसा घणा ॾिना आहिनि? 1 करोड़। पर निभागा लिखत में त 3 करोड़ लिखियल आहिनि। 3 करोड़? हाँ 3 करोड़? अरे हम थियो आहीं छा? एग्रीमेंट पढ़ियो ई कान? ये बस दस्तावेज़ ते अंधनि वांगुरु सही करे हलियो आहे। असीं मूंखे त इहा ख़बर ई कान त राणो खान नांगन खाधो निकिरंदो। पूरे वाटर ज़मीन जो सौदो थियल आहे, सो बि अधु क़ीमत खां घटि। पर निभागा भुगड़नि जी मुठ ते मुंहिंजी ज़मीन खे विकिणी छॾियो अथई। इन करे चवाई थो जेके पैसा पियल अथई उहे खणी अच मोट। जेकॾहिं उन्हनि पैसनि मां 2-3 लख खपाए छॾिया थी त उहा चटी खणी मां भरींदुसि, पर खणी अच पैसा उहे। त राणा खे उहे पैसा ॾेई दस्तावेज़ मां हुन खां वापसि वठां, न त राणो ज़मीन ते कब्ज़े कराइण जी धमकी ॾेई आहे। ऐं नथो चाहियां मां त असां भाउरनि जे विच में ज़मीन जे तकरार तां वरी बंदूकूं बियूं अथनि। वञ पैसा खणी अच। पैसा खणी अचां त किथां खणी अचां?
मूंखे त इहा ख़बर ई कान त इहो सुल्तान ऐं राणा खान गॾिजी मुंहिंजो ढींगो ई कंदा ठेरी। बाबा तव्हां हिकिड़ो कमु कयो, तव्हां राणा खे बि घुरायो, सुल्तान खे बि घुरायो, मां बचां विच ते रखूं था भलो साईं। उन ते रखी भली हो कसम खणी वञनि, भली खणी वञनि। ऐं जेकॾहिं मां ॻाल्हियुनि में थो निकिरा कूड़ो त पोइ मां तव्हांखे सभिनी खे मां पाव पलांद जे ॾियण जे लाइ तयारु आहियां। बाक़ी जेकॾहिं सुल्तान ऐं राणा पाण में साटड़िया गाटड़िया ऐं मूंखे फींगियो करणु था चाहिनि ऐं ॾोहारी जेकॾहिं निकिता त पोइ तव्हां पाव पलांद मूंखे हिननि खां वठी वॾो वॾो सियाणो सम्झंदो ई पाण खे, हा वॾो सियाणो। पर राणी खान तुंहिंजूं टंगूं ई ज़मीन तां कटी छॾियूं आहिनि। जड़ा कोशिश कंदुसि मां, पर मूंखे नथो लॻे त राणो हाणे तोखे का समत ॾींदो। अदा हू तव्हांजो पीछो कंदा रहनि था, तव्हां हाणे छा सोचियो आहे? उन्हनि सां ॻाल्हियूं कंदव या न? ॻाल्हियूं त करणी पवंदियूं मुंहिंजा भाउ, न त उन्हनि जो शक यकीन में बदिलजी वेंदो। छा दिलबर, तूं हुननि खे ॿुधाईंदी त असां तव्हां वटि रहियल आहियूं? एतिरो बेवकूफ़ न आहियां। पर हू त पूरो ज़ोर रखंदा, पोइ तूं छा कंदे? मुंहिंजी भेण तूं परेशान न थी, उन्हनि सां मुंहुं ॾियण जी सघ सां रखूं था। अदा असां जहिड़ो बि त नथा चाहियूं न। उहो असां सां जहिड़ो छो कंदा? को असां तव्हांखे ज़बरदस्ती त वठी आया आहियूं छा? जे घणो ज़ोर वधी वियो त ॻाल्हियूं थींदियूं ऐं तव्हां खां पुछा कई वेंदी। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, हिते रहो या वापसि वञो। असां त वापसि कॾहिं बि न वेंदासीं। वो केरु आहे जेको तव्हांखे हितां ज़बरदस्ती वापसि वठी वेंदो? अदा मां त चवां थो सुभाणे हुननि खे पंहिंजी पूरी हक़ीक़त ॿुधाए छॾ। असां ग़लति न आहियूं, पोइ हुननि खां छो लिकंदा वठूं? अदा ॻाल्हि त अॻे पोइ ज़ाहिर थींदी न, ऐं पोइ कूड़ा थियूं। तंहिंखां बहितर आहे त हुननि खे हक़ीक़त ॿुधाए छॾ, पोइ जेको थियो उन्हनि सां बि मुंहुं ॾेई वठंदासीं। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, जीअं तुंहिंजी सलाह। अदी तूं चवंदी न त मां कमाया नथो, अचे वठी ही पैसा। 1000 रुपया ॻाल्हि ॿुध, बाक़ी मुंहुं तुंहिंजो कहिड़ो ॾोखे। अचे अचे, तूं बि टेंशन न कर, अचे वठ। अरे वाह वाह चिड़िया, अॼु त ठठा कराए छॾी। वाह वाह। बाक़ी 200 मां पंहिंजे लाइ थो रखां। ठीकु आहे, हाणे घणो सियाणो न थी मूंसां। मूंखे इहो ॿुधाए त पैसा आंदा किथां अथई? इन करे थी पुछाए त सावण वांगुरु ॿियो न को अची त डंडो खणी पीए लाहे न तोसां गॾु असांजी बि खल। अदी अहिड़ो को बि मूं कमु न आहे कयो जो मूं पोयां पादर अचनि। अचायो तुंहिंजो साह पियो वञे। जुड़िया आई अथई वॾो निभागो, तो मथां इतबार त नथो करे सघिजे। जेकॾहिं मूं ते एतबार नथो अचई त अदा कोड़ा मूंखे पंहिंजा पैसा मोटाए ॾे। 1000 रुपया आंदो थी न, फिलहाल त घर जो गुज़र सफ़र कई, पोइ न त पादर गॾिजी खाईंदासीं, ॿियो वरी छा। कुंज पुट एतिरो सम्झासीं त कंहिं दादस्ती सही करण खां पहिरीं तो असां खां पुछजांइ ज़रूर। पापा मामा चयो हुयो त असां 10 एकड़ विकणंदासीं। 10 एकड़? बाबा तुंहिंजे हिस्से में आयल समूरी ज़मीन तुंहिंजे मामा राणा खान खे विकिणी छॾी आहे, ऐं तूं चई त उहे पैसा चोराइजी विया। हाणे तूं ई ॿुधाए त हू माठ करे वेहंदा? हू मूं वटि हली आयो हो ऐं ज़मीन जा लिखियल दस्तावेज़ बि ॾेखारिया थी जंहिं ते तो सही कई आहे। अमा तूं त कार वठण पे चाही, उहा कार किथे आहे ऐं वो बंगलो किथे आहे? ॿुधाए न। अदा जे न एॾो सुठो हुजे आ त मां हुनजी इज़त न कयां हा? तोखे त ख़बर आहे न इन्हनि अफ़ालनि जे करे अदो मूंखे ॾिठो ई न आहे वणंदो। अम्मा गलती थी वई। या ग़लती ना है, तुंहिंजो ज़िद हो। हाणे उनजी सज़ा सॼी ज़िंदगी भोग। पैसा बि विया त ज़मीन बि वई, हाणे सॼी ज़िंदगी हिकिड़ी रुपए लाइ रोईंदी रहंदी आहे। बाबा इहा त सरासर चाचा असां ठगी कई आहे। का बि ठगी न आहे कई, तो पंहिंजनि पेरनि ते पाण कुहाड़ो आयो आहे। हाणे छा थींदो साईं? राणा खे घुरायो त मई जाड़े खे, पर वरंदो कुझु बि न पानो बेगम। हुन वटि समूरी लिखत लिखियल आहे। कोशिश कंदुमि त जेतिरा पैसा
रानी जाड़ा खान के ना आहिनि ओतिरा पैसा रानी खान के वापस करे ज़मीन पंहिंजे नाले वापस कराए छॾिया। घणा पैसा ॾियणा पवंदा? इहो तो वारो भाउ आहे न जाड़ो, इहो तो चए त मूं 1 करोड़ रुपया वरितो आहे। 1 करोड़? इहा जाड़े जी ॻाल्हि आहे। तूं ॿुधाए हाणे त इहो मसइलो हल कीअं थींदो? मूंखे त ख़ौफ़ थो थिए त वरी न सिर्फ़ बंदूकूं न हिक ॿिए ते उभियूं थियनि। बंदूकुनि खणण जी का बि ज़रूरत न आहे। मुंहिंजे पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो आयो आहे। हाणे हिनखे छॾियोसि, सॼी ज़िंदगी बुखुनि में गुज़ारे।